नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं त पाकिस्तान जे मायानाज़ तालीमदान निसार अहमद सिद्दीकीअ खे भेटा पेश कंदे संदसि जे शागिर्द मदईजी जे नौजवान समाजी अॻुवान आकाश माकीजानी पारां निसार अहमद सिद्दीकी मरहूम जे रोशन ख़्याल ऐं इल्म जे प्रचार वारी सोच ते अमल कंदे पब्लिक लाइब्रेरी मदईजी लाइ 100 किताब तोहफ़ो ॾियण जो ऐलान करे छॾियो। निसार अहमद सिद्दीकी मरहूम सखर IBA जो बानी ऐं पाकिस्तान जे ग़रीब बिलख़ुसूस अंदरूनी सिंध जे इंतिहाई ग़रीब शागिर्दनि लाइ इंटरनेशनल मयार जो तालीमी इदारो जोड़े वियो, जंहिंजा शागिर्द दुनिया जे मुख़्तलिफ़ मल्टीनेशनल कंपनीज़ में ख़िदमतूं सरअंजाम ॾियनि था। मरहूम निसार अहमद सिद्दीकी साहब हमेशह ऊंदहि में रोशनी बणजण जो दर्स रहियो। संदसि जी सोच खे सलाम ऐं ख़िदमतुनि खे भेटा पेश कंदे 100 किताबनि जो तोहफ़ो मदई जी पब्लिक लाइब्रेरी खे समाजी अॻुवान मदईजी जे नौजवान आकाश माकीजानी पारां ॾिनो वियो आहे। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान जे मायानाज़ तालीमदान मरहूम निसार अहमद सिद्दीकी खे भेटा पेश कंदे संदसि जे शागिर्द मदईजी जे नौजवान समाजी अॻुवान आकाश माकीजानी पारां मरहूम निसार अहमद सिद्दीकी जे रोशन ख़्याल ऐं इल्म जे प्रचार वारी सोच ते अमल कंदे पब्लिक लाइब्रेरी मदईजी लाइ 100 किताब डोनेट करण जो ऐलान करे छॾियो आहे। जी अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मदईजी वासी नौजवान समाजी अॻुवान आकाश माकीजानी पारां मरहूम निसार अहमद सिद्दीकी जे रोशन ख़्याल ऐं इल्म जे प्रचार वारी सोच ते अमल कंदे पब्लिक लाइब्रेरी मदईजी लाइ 100 किताब डोनेट करण जो ऐलान करे छॾियो आहे।